पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि मुल्क में दहशतगर्द हमलनि जी इजाज़त नथो ॾिए। पाकिस्तान केतिरनि ई ॾहाकनि खां दहशतगर्दी खे मुंहुं ॾिए पियो। उहे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विढ़ी रहिया आहिनि। भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 92,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। हुन चयो त हू पाण दहशतगर्दी जो शिकार आहे। पहलगाम हमले जे मुतासिरनि जो ॾुख सम्झी सघे थो। संदसि चवणो त भारत खे जिन ग्रुपनि ते ख़दशा आहिनि उन्हनि बाबति FATF जे सख़्त अमल मां गुज़रिया। संदसि चवणो त दुनिया तस्दीक कई आहे त पाकिस्तान उन्हनि ग्रुपनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान कंहिंखे बि मुल्क में दहशतगर्द हमलनि जी इजाज़त नथो ॾिए। पाकिस्तान केतिरनि ई ॾहाकनि खां दहशतगर्दी खे मुंहुं ॾिए पियो। उहे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विढ़ी रहिया आहिनि। मूंखे ॿुधायो त भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 92,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। हुन चयो त हू पाण दहशतगर्दी जो शिकार आहे। पहलगाम हमले जे मुतासिरनि जो ॾुख सम्झे थो। संदसि चवणो त भारत खे जिन ग्रुपनि ते ख़दशा आहिनि उन्हनि बाबति FATF जे सख़्त अमल मां गुज़रिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त दुनिया तस्दीक कई आहे त पाकिस्तान उन्हनि ग्रुपनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान कंहिंखे बि मुल्क में दहशतगर्द हमलनि जी इजाज़त नथो ॾिए। पाकिस्तान केतिरनि ई ॾहाकनि खां दहशतगर्दी खे मुंहुं ॾिए पियो। उहे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विढ़ी रहिया आहिनि। भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 92,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। पीपी चेयरमैन चयो त पाण दहशतगर्दी जो शिकार आहिनि। पहलगाम हमले जे मुतासिरनि जो ॾुख सम्झी सघे थो। संदसि चवणो त भारत खे जिन ग्रुपनि ते ख़दशा आहिनि उन्हनि बाबति FATF जे सख़्त अमल मां गुज़रिया। संदसि चवणो त दुनिया तस्दीक कई आहे त पाकिस्तान उन्हनि ग्रुपनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। अहम ख़बर अपडेट कयूं पिया। नाज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान कंहिंखे बि मुल्क में दहशतगर्द हमलनि जी इजाज़त नथो ॾिए। पाकिस्तान केतिरनि ई ॾहाकनि खां दहशतगर्दी खे मुंहुं ॾिए पियो। हू दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विढ़ी रहिया आहिनि। भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 92,000 ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं। हुन चयो त हू पाण दहशतगर्दी जो शिकार आहिनि। पहलगाम हमले जे मुतासिरनि जो ॾुख सम्झनि था। संदसि चवणो त हू भारत खे जंग ग्रुपनि ते ख़दशा आहिनि उन्हनि बाबति FATF जे सख़्त अमल मां गुज़रिया। संदसि चवणो त दुनिया तस्दीक कई आहे त पाकिस्तान उन्हनि ग्रुपनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे।